अॼु हर कोई परेशान आहे। जिनखे परेशानी न आहे न त उहे अलाह जो शुक्र अदा कनि, रब ज़ुल जलाल वल इकराम जो शुक्र अदा कनि। तव्हां परेशान छाजे लाइ आहियो? थोरो पाण खे बि त ॾिसंदा कयो न त मुंहिंजी ज़बान ते छा गार आहे, जा गंदो ॻाल्हाईंदो आहियां, जा मां ख़राबु ॻाल्हाईंदो आहियां। मां परेशान जंहिंजी वजह सां रहां थो, पाण में बि त ॾिसो न, थोरी माना चुकूं कढो न पाण मां। जेकी तव्हां में ग़लतियूं फाथल आहिनि अंदर मां, उहे त कढो कोन था, तॾहिं त तव्हां परेशानी मां निकिरो नथा। उहो वरी चओ था असां निमाज़ बि पढ़ूं था, सुकून नथो मिले, दिलि खे राहत नथी मिले। अदा रब तो चवे रख अंदर खे साफ़ त कयाई माफ़। अंदर में रखी वेठो आहे ज़ंग, ॿाहिरों ॾेखारे रंग, त अलाह काॾो माफ़ कंदे? कंदो माफ़? न कंदो। मेन शइ आहे पंहिंजे अंदर खे साफ़ रखो। मेन शइ छा आहे? पंहिंजे अंदर खे साफ़ रखो। हर कंहिं जे लाइ जेके बुग़्ज़ रखी वेठा न, साफ़ कयो। अॼु अलाह सां वाइदो कयो, अलाह सां अहद कयो त या रब आलमीन मां सभिनीनि खे माफ़ कयो, मां बसि मूंखे हर शइ बशके छॾ। ॾिस अलाह ख़ालिक़ अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम तोखे उन राहत में ऐं सुकून में कीअं थो आणे। तव्हां उहे इंसान आहियो, असांखे ॾिसो न, रोअणु अलाह जे आॾो घुरिजे। तव्हां तकलीफ़ुनि में ईंदा आहियो, परेशानी में ईंदा आहियो त पहिरियों इंसान जे आॾो रोअंदा आहियो, पोइ वरी अलाह जे आॾो रोअंदा आहियो। इंसाननि जे आॾो न रो। इहे तव्हांजी तकलीफ़ दूर नथा करे सघनि। इहे तव्हां सां थोरे वक़्त जे लाइ ग़मगीन थींदा तव्हां सां गॾु, बाद में वरी इहे ई तुंहिंजे रोअण खे अलाए अलाए किथे उछलींदा वतंदव। जेको बि ॾुख सलियो न त अलाह सां सलियो, रब सां सलियो। तव्हां सम्झो था बसि अलाह असांजी ॿुधे नथो, अलाह असांजे करे नथो। छा रब आलमीन तव्हांजी ॿुधे? पहिरियों अंदर बि त झात न पंहिंजो, त मुंहिंजो अंदरु कहिड़ो आहे। रब तो चवे त रख अंदर खे साफ़ त कयाई माफ़। अंदर मां जेके बि बुग़्ज़ रखी वेठो आहे न, इहे कढी फिटी कर, उछले छॾ। वरी हिते बि चए थो त रखी वेठो आहे अंदर में ज़ंग, ॿाहिरों ॾेखारे रंग, रब उनखे बि माफ़ न कंदो आहे। अंदर खे साफ़ कयो। हर कंहिं जे लाइ बुग़्ज़ जेके रखी वेठा आहिनि न, बदिलनि जा बदिला वठंदुमि, हीअं कंदुमि, वक़्तु आयो हीअं ॾिसंदुमि, हूअं ॾिसंदुमि। छॾे ॾे, तूं केरु आहे बदिले वठण वारो? तूं आहे पाण मिटी जो महिमान, त बदिलो अॻिले खां छाजे लाइ तूं वठे थो? बदिलो वठंदे छा अलाह कोन्हे छा दुनिया में? जॾहिं तोखे अॻिले इंसान कंहिं बि तव्हांखे अज़ियतूं ॾिनियूं, परेशानियूं ॾिनियूं, छॾे ॾियो अलाह ते। रब मौजूदु आहे, रब तव्हांजो फ़ैसिलो कंदो। पोइ तव्हां उन इंसान खां पाण ई बदिला वठंदो त पोइ तोखे कहिड़ो सुकून मिलंदो, कहिड़ो सुकून मिलंदो, कहिड़ी राहत मिलंदी, कहिड़ी तुंहिंजे घर मां माना बरकत, माना हिकिड़ी रहमत तुंहिंजे वसे न वसंदे। पंहिंजे अंदर खे साफ़ रखो। रब आलमीन हर शइ मां वाक़िफ़ आहे। अलाह सां त ॻाल्हाए ॾिसो न थोरो, उन वक़्त में तव्हांखे अलाह सुकून ऐं राहत ॾींदो। ॻाल्हाए त ॾिसो न, तव्हांखे अलाह उन वक़्त में यादि ईंदो आहे जंहिं वक़्त में मींहुं वसंदो आहे, पोइ ख़बर पवंदी अथव त अलाह मौजूदु आहे। जॾहिं गजगोड़ थींदो आहे, पोइ ख़बर पवंदी अथव त अलाह मौजूदु आहे। हींअर ॼण त तव्हां अलाह खे कुझु सम्झो ई नथा। अलाह रब ज़ुल जलाल वल इकराम ज़िलज़िले जे वक़्त में न हूंदो आहे, मींहं बारिशुनि जे वक़्त में न हूंदो आहे। अलाह हर वक़्तु मौजूदु आहे, हर वक़्तु मौजूदु आहे। जेका उस निकिरे थी, उस माना ॾिस शाम जो ख़तम बि थी वञे, अलाह मौजूदु आहे। रब ख़ालिक़ अकबर ला शरीक हो, हर शइ खां पाक आहे। उनखे रब आलमीन खे निंड न ईंदी आहे, रब न निंड कई आहे। हो हर शइ खां पाक आहे, ला शरीक आहे, अकेलो, उन सां कोई बि शरीक न आहे, कोई बि शरीक न आहे। रब सां मोहबत कयो, पंहिंजा ॾुख सुख अलाह सां सरींदा कयो, दुनिया वारनि सां न सरींदा कयो। रब तव्हांखे सलामत रखंदो, शाद आबाद रखंदो। आमीन या रब ज़ुल जलाल वल इकराम। जज़ाक अल्लाह ख़ैर, मा सलाम।